अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाईन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदा व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजम मुनीरा व बश्शिरिल मुअ्मिनीन बिअन्न लहुम मिनल्लाहि फ़ज़लन कबीरा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्त दारे चार यारम ताबे औलादे अली मज़हबे हनफी दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेरे साया गौसे आज़म खाक पाए हर वली। जानी आयो जूए में थिया कल्ब करार वहलो विचाई वियो करे गम गुजार निजारो निर्वार पिरिय पसायो ताहि जो पिरिय पसायो पाहि जो निजारो नागाह लथो कट्टु कुलूबता थी विरूहण वाह उम्मीदूं अरवाह प्रिय पसंदे पुनियूं। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाईन। मौजा निहायत वाजिबुल एहतराम व तकरीम उलमा व हुफ़ाज़ किराम खुसूसन सदरे महफिल हज़रत क़िबला साईं उस्तादुल उलमा व सुलहा साईं मुफ्ती दोस्त अली सिकंदरी साहिब खतीब व इमाम जामे मस्जिद दरगाह शरीफ हजरत पीर साईं पागारा
महफिल मुबारक में मौजूद निहायत जमायत जा मुअज़्ज़ज़ीन मेहमानान गिरामी सादात किराम महफिल में मौजूद प्यारी जमायत सगोरी अजीज दोस्त मुसलमान भाईरो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह निहायत अजीम शान महफिल मुबारक इन गोठ सिंहार विक्या में मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत बासआदत दी खुशी में महबूब जे जिक्र जी महफिल सजाई गई आहे। मोहतरम फकीर कादिर बख्श विक्यो फकीर साईं वाली दिनू साहिब फकीर फुल मोहतरम फकीर मोहम्मद अली साहिब ब्या जेके भी संदन अजीज व अकारिब रफ़क़ा जेके प्रोग्राम जे इनइक़ाद में साणिन साथ में रहा दुआ कयो त शाल रब करीम सगनी जा बेड़ा मोहब्बतुन बरकतुन सा शाद आबाद रखे। आमीन तो चो वरी आवाज सा। शाल अल्लाह तबारक व तआला असा सगनी जी हाज़री इन मुबारक महफिल में कबूल फरमाए ऐं जेको भी जिक्र पाक इन महफिल में असा बुधो आहे या बुधी रहा आयूं शाल रब करीम ने ये पाक जिक्र जे सदके में असा सबनी जा बेड़ा पार फरमाए। दुनिया में भी रब करीम इज्जत अता फरमाए ख्वारी खा बचाए कब्र में हशर में हबीब करीम जा दीदार नसीब थियन। हबीब जा आशिक जिया ही चंद्र मुबारक हिन रबीउल अव्वल शरीफ जो नजर आयो आ हर आशिक जी यह दिली ख्वाहिश आहे त थोड़े में थोड़ो ही कुछ हुजे गोठ में घर में जेतरी जंहिंजी हैसियत आहे उन आधार हर महबूब जे उम्मती जी ख्वाहिश आहे त मां कुछ न कुछ करे महबूब जी दावत जरूर कया। जोर से जो सुभान अल्लाह। यह दावत असाजे मुर्शिद हजरत रोजे धनी इमाम रदी अल्लाह तआला अन्हु इन दावत मुबारक जे लाए पान फरमाइंदा हुया त हिय दावत उर्स जी मोहम्मद करीम जी दावत जेके बिन महफिल में ईंदा आहिनि हजरत रोजे वारो खुश थी करे पान जने धाम धूम सा उर्स मल्हाइन उम्दा ताम तैयार कराइन मानन के ताम खाराए करे फरमाइंदा हुया लोटो हथ में झले त अचो मां तवा जा हथ धोराया। इन जे करे जो हजरत रोजे वारा फरमाइंदा हुया तज जेके बहन दावत में आया हो से सभई मोहम्मद करीम जा मेहमान आयो। एडी त हिय महफिल शान वारी आ बरकतुन वारी आहे ऐं आलिमन बुजुर्गन हत्ता के जलीलुल कदर मुक्तदर उलमा हजरत हाफिज इब्ने हजर अस्कलानी जहड़ा बुखारी शरीफ जे शरह में लिखन था पिया त जेको भी मुस्तफा करीम जे उर्स शरीफ जी खुशी मल्हाए थो महबूब करीम जे विलादत बासआदत जी खुशी मल्हाए खैर खैरात करे थो गरीबन मिस्कीनन के खाराए या आम मुसलमानन के खाराए त अल्लाह तबारक व तआला उन जी बरकत सा सजो साल उन जो अमन अमान सा गुजारींदो आ। जोर सा जो सुभान अल्लाह।
असां दिल जे गहराइयुनि सां मुबारकबाद पेश करियूं था हिननि फ़क़ीरनि खे जिन बे उन्हीअ तसलसल सां जेके सॼी उम्मत ख़ुशियूं मल्हाए रही आहे। अल्हम्दुलिल्लाह असां खे बि हीअ ख़ुशीअ वारी महफ़िल नसीब थी। अल्हम्दुलिल्लाह मूंखां अॻु में साईं मुफ्ती साहिब जन दरगाह मुबारक जो पैगाम जेको जमायत जे लाइ असां सभिनी जे लाइ जेको बेहतर आहे उहे नसीहतूं फरमायाऊं। मां चंद ॻाल्हियूं मदीने वारे साईं जी मोहब्बत जूं अव्हां जी ख़िदमत में मुख़्तसिर टाइम में अर्ज़ रखंदुसि। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला असां सभिनी ते पंहिंजो फज़ल फरमाए। हाणे उन्हनि तिलावत कयल आयत मुबारका जो तर्जुमो पेश कयां। उन्हीअ खां पहिरीं अव्हां जी ख़िदमत में गुज़ारिश आहे त जीअं मुहब्बत ज़ौक़ शौक़ सां वेठा आहियो ईअं ई झूमी करे अहिड़ो त बुलंद आवाज़ सां दुरूद पढ़ो जो सॼी फिज़ा गूंजजी वञे। ख़बर पवे त तव्हां थका न आहियो। सभई मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां गजी करे पढ़ायो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अन्या वॾे आवाज़ सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या अल्लाह ताला जी ज़ात बरकात कलामे मुक़द्दस में इरशाद फरमायो या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदा व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो ऐ गैब जो खबरूं ॿुधाईंदड़ हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेशक असां तोखे शाहिद बनाए करे मोकिलियो आहे ऐं ख़ुशख़बरी ॿुधाईंदड़ बनाए करे मोकिलियो आहे। जहन्नम खां ड्रेजारींदड़ बनाए करे मोकिलियो आहे। वदाइयन इलल्लाहि बिइज़्निही ऐ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तोखे इन हैसियत सां मोकिलियो आहे त तूं दुनिया जहान में अल्लाह जे हुक्म सां अल्लाह जी दावत ॾींदड़ थी आयो आहीं। वसिराजम मुनीरा ऐ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तोखे रोशन दियो बनाए करे मोकिलियो आहे। वबश्शिरिल मुमिनीन बिअन्न लहुम मिनल्लाहि फज़लन कबीरा ऐ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खास तरह सां मोमिनन के खुशखबरी बुधाए मोमिनन के मुबारकूं दे तो उन्हन जे लाए अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात वट तमाम वडो फज़ल आहे। जोर सां जो सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो रब करीम जी ज़ात बाबरकात इन में हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सोनियूं सोनियूं सिफ़तूं बयान फरमायूं आहिनि। हूअं त क़ुरान करीम सॼो मुस्तफ़ा जे शान सां भरियो पियो आहे। जिते भी कुरान करीम में पढ़ंदो तव्हां हबीब करीम जो शान कहीं न कहीं तरह सां तव्हां खे नज़र ईंदो। किथे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हबीब करीम के जहानन जे लाए रहमत सॼो आहे। किथे रब करीम मुस्तफ़ा के यासीन सॼो आहे।
किथे ताहा मुज़म्मिल मुद्दसिर जा सोहना खिताब फरमाया है, किथे केड़ी सिफत बयान फरमाई, पर हिन जाए ते अल्लाह ताला जी ज़ात व बरकात उहे हबीब जूं सिफतूं बयान फरमायूं आहिनि जेके रब करीम जी ज़ात व बरकात मुस्तफा जूं सिफतूं ये सिर्फ कुरान करीम में न पर अॻियनि बि आसमानी किताबन में ज़िक्र कयूं हुयूं। हज़रत अता बिन यसार रज़ियल्लाहु अन्हु हज़रत अमर बिन आस रज़ियल्लाहु ताला अन्हु खां पुछे थो त ऐ रसूलुल्लाह जा सहाबी दे खबर मुस्तफा करीम जो शान तौरात में केड़ो जिक्र थियल आ। सुभान अल्लाह चो जोर सां। हज़रत अमर बिन आस उहो रसूलुल्लाह जो सहाबी आ। अकीदे जी गाल अची वई आहे, सोहणी असांजे फ़ाइदे जी अर्ज़ करे छॾिया। हज़रत अमर बिन आस रज़ियल्लाहु ताला अन्हु जॾहिं बीमार थियो, कुछ ताबई सगोरा उन खां तबीयत पुछण विया। समझो था, तबीयत जो उन खां पुछण विया। हज़रत अमर बिन आस रज़ियल्लाहु ताला अन्हु रोई रहियो हुयो। उन जो पुट जो बीठो हुयो। चई त ए रसूलुल्लाह जा सहाबी अमांखे केड़ी परेशानी आ जो रो था। जलीलुल क़दर सहाबी आयो मदीने वारे जा, अमांखे केड़ो फिक्र आहे, तवज्जो कजो। हज़रत अमर बिन आस रज़ियल्लाहु ताला अन्हु तो फरमाए, वाकई असांजे लाए रब करीम जी ज़ात व बरकात जो वॾो करम आहे। पर ऐ मुंहिंजा पुट ऐं ॿिया ताबईन किराम ॻाल्हि ॿुधो, ॻाल्हि ही आहे हिकिड़ो त असांजो उहो ज़मानो हुयो जंहिंमें असां जहालत ऐं गुमराहीअ में हुयासीं। अञा मोहम्मद करीम ते कलमो कोन पढ़ियो हुयो। उन टाइम ते रब पनाह में रखियो, पर जेकॾहिं उन टाइम में असांजा ॾींहं पूरा थी वञनि हा, का बि भलाई असांजे नसीब में कान हुजे हा, पोइ जेका हालत असांजी हुई उहा असांखे ख़बर आहे। पर अल्लाह ताला जी ज़ात व बरकात असांजे मथां रहम फरमायो। जेकॾहिं उन टाइम में हलिया वञूं हा, सिधो जहन्नम में वञूं हा, पर रब करीम जी ज़ात व बरकात असांजे मथां मेहरबानी फरमाई जो अल्लाह ताला असांखे महबूब मुहम्मद करीम जी गुलामी नसीब फरमाई। अल्लाहु अकबर। या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाहे ही न थे चो सुभान अल्लाह। पर हाणे अल्लाह मेहरबानी कई आ, इस्लाम आंदोसूं वरी इहो अहिड़ो दौर हुयो जो मुस्तफा करीम ते जॾहिं न कलमो पढ़ियोसीं, आऊं आयोसि मुस्तफा करीम जी दरबार में अची अर्ज़ कयमि त या रसूल अल्लाह, ईमान आणण जे लाइ हाज़िर त थियो या पर कुछ शर्त आहे। तवज्जो आहे, ईमान आणण जो इरादो खणी आयो आहियां, पर कुछ अर्ज़ आहे, का ॻाल्हि आहे अर्ज़ करणी। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में हथ वधायाई, वरी हथ पोइते करे छॾियाई। महबूब फरमायो त खैर आहे। अर्ज़ कई त या रसूल अल्लाह, शर्त आहे त पोइते ज़िंदगीअ जे कयल गुनाहनि जी माफ़ी मिले। समझो था, गलत कयो, कुफ्र में तकलीफूं भी ॾिनियूं मुसलमाननि खे, अव्हां खे ईज़ायो, हाणे पोइते जे कयल ख़ताउनि जी माफ़ी मिले त ईमान आणिया।
हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो कुर्बान वञा रहमतुल लिल आलमीन जे मेहरबानी ने बरकतुन ता जो सुभान अल्लाह। हबीब करीम फरमायो ते अमर इब्न आस इहा गाल करण जी जरूरत ही कान्हे का। अल इस्लाम यहदिम मा कान क़ब्ल। हबीब करीम फरमायो भले जिंदगी जंहिंजी जेतरी बि हुजे, जिंदगी पूरी कुफ्र में रहियो हुजे, पर जॾहिं बि रब करीम जी ज़ात बाबरकात उन्हें के इस्लाम जी दौलत अता फरमाई, जॾहिं बि रब करीम उन्हें सां मेहरबानी करे उन्हें के इस्लाम जी हिदायत फरमाई आहे त गुनाहन खां बिल्कुल पाक थी वयो। चो सुभान अल्लाह। ये मेहरबानी तो हुआ ही थियणियूं आहिनि। इस्लाम अहिड़ी त सुहिणी दौलत आहे। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अची करे जंहिं कलमो पढ़ियो आहे या जिंदगी में जेकॾहिं केरु कुफ्र ते 30 साल 40 साल रहियो, जिंदगी कुफ्र में गुजारियाई, पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात वरी उन्हें के इस्लाम जी दौलत अता फरमाई, समझे त गुनाहन खां इएं पाक थी वयो आहे ॼण त अॼु माउ जे पेटां ॼाओ आ। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। ई मुहम्मद करीम जो कलमो अहिड़ो बरकतुन वारो आहे। पाण करीम फरमायो ॿी ॻाल्हि जेका गुनाहन खां पाक करे छॾींदी आहे, अल हिजरत तहदिम मा कान क़ब्ल। हबीब करीम फरमायो जॾहिं केर भी ईमान बचाइण जे लाइ हिजरत इख्तियार कंदो आहे, हबीब करीम फरमायो उहो वतन छॾण उहो बि उन्हीअ खे गुनाहन खां ईअं धोई छॾींदो आहे जो को बि गुनाह हुन ते बाक़ी न रहंदो। सुभान अल्लाह। ज़ोर सां चओ। अञा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वल हज यहदिम मा कान क़ब्ल। जंहिं खालिसतन अल्लाह जी रज़ा जे लाइ हज कयो आहे, मुस्तफ़ा करीम फरमायो अल्लाह करीम ने जो हज कबूल कयो त वो गुनाहन खां बिल्कुल पाक साफ़ थी वेंदो आहे। हज़रत अमर बिन आस इहे ॻाल्हियूं महबूब खां ॿुधियूं, उन खां बाद में हथ वधायई, कलमू पढ़ियाई मोहम्मद करीम ते। हाणे जीअं न कलमू पढ़ियाई, फरमाए थो त इहो वरी टाइम असांजो अहिड़ो हुयो जो गुनाहन खां त पाक थी वियासूं। उन टाइम ते खुदा ताला घुराए हा त पोइ सिधो जन्नत में। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। पर हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो पढ़ियोसी, मुस्तफ़ा करीम सां गॾु जिहाद कयासीं, ज़माना गुज़रंदा विया। उन खां बाद में वरी इस्लाम जी ख़िदमत में असांजे मथां कुझु ज़िम्मेवारियूं बि आयूं आहिनि। हुकूमती मामला हुजनि या जिहाद जा मामला हुजनि, असांजे मथां ज़िम्मेवारियूं बि आयूं। हाणे खुदा ताला ई रहम फरमाए, हाणे कुछ हालत मुख्तलिफ आहे, पर पंहिंजे पुट खे वसीयत थो करे त बाबा हाणे जॾहिं मुंहिंजो विसाल थिए, मुसलमान गौर सां ॻाल्हि ॿुधजा। सहाबी सगोरो रसूलुल्लाह जो आहे, चवे थो त ए पुट जॾहिं मां जहान छॾे वञा, मुंहिंजे मथां रोअण जी ज़रूरत कान्हे का, पार कढण जी ज़रूरत कान्हे का, पर जॾहिं मुंहिंजा दम पूरा थी वञनि, मूंखे क़ब्र जे हवाले करे छॾियो। तदफीन जेका तजहीज़ आहे, नमाज़ आहे या पढ़ाई करे क़ब्र जे हवाले करे छॾिजो। उन खां बाद में ऐ मुंहिंजा प्यारा पुट, एतिरी देर मुंहिंजी क़ब्र ते वेहजा जेतिरी देर उठ ज़िबह थिए, उन जो गोश्त तक़सीम थिए,
इन जे लाइ तो चवा त जीअं मलाइक सगोराईंदा तू बि क़ब्र जे मथां मौजूद हुजी तोखां आऊं विरूह वठंदो रहां दिल ठारींदो रहां वहशत न थिए खौफ न थिए परेशानी न थिए एतरी देर वेहजा जेस ताईं उठ ज़िबा थे तक़सीम थे त तोसां विंदर बि वठां ऐं मलाइकनि खे जवाब बि ॾेई सघां। अल्लाहु अकबर।